अल्लाह ताला हिकिड़ो जज़्बो रखियो आहे जंहिंखे सॾिबो आहे हिमत। छा सॾिबो आहे? हिमत। जेकॾहिं उहा हिमत माण्हू में हुजे त उहो हीरो आहे, जे हिमत न हुजे त ज़ीरो आहे। इहो मुंहिंजो जुमिलो तव्हां यादि करे छॾियो, दिलि ते लिखो। जंहिं माण्हू में हिमत आहे उहो हीरो आहे, जंहिंमें हिमत न आहे उहो ज़ीरो आहे। हिमत अहिड़ी शइ आहे जो इंसानु जबल झोरे सघे थो, ॾूंगर ॾारे सघे थो। हिमत करे इंसानु उथी बीहे न थियण कम बि करे सघे थो। हिमत वारे माण्हू जे लाइ दुनिया में का बि मुश्किल कान्हे। जॾहिं वेंदो न हिमत सां वेंदो सो बि माणे मोटंदो। जेकॾहिं हिमत न आहे पियो हूंदो, पियो मोचड़ा खाईंदो, पियो सूर सहंदो, पियो तकलीफ़ूं बर्दाश्त कंदो। बेहिमत माण्हू ॿियनि जे मथां भार हूंदो, हिमत वारो ॿियनि जा भार खणंदो। सम्झो था? हिमत वारो माण्हू जॾहिं हिमत जो संदरो ॿधी कंहिं बि कम जे पुठियां निकिरे थो त उन सां अलाह जी मदद थींदी आहे, उनखे रब सोभ ॾींदो, उनखे फतह ऐं कामयाबी मिलंदी। पर जंहिंमें हिमत न हूंदी, हिमत हारे वेठो, कुझु न करे सघंदो। हिकिड़ो वाक़ियो क़िबला साईं जन बयानु फरमाईंदा हुआ त अदहम फ़क़ीर हो, अदहम पेनू फ़क़ीर हो, गदागर, गदाई सफ़ाई करण वारो, बीख घुरण वारो। पोइ पिनंदे पिनंदे बादशाही महल खां गुज़रियो। बादशाह जी शहज़ादी ॿाहिरि निकिती महल खां, वञे पई काॾे सफ़र में, त हिन जी अदम फ़क़ीर जी नज़र जो पइजी वई त हे हुन ते आशिक़ थी पियो। हाणे हिकिड़ो पेनू फ़क़ीर हो, बादशाहज़ादी, हे आशिक़ थी पियो, उते वेही रहियो। शहज़ादी वई कमकार काॾे जाॾे वई हुई, उन मोटी वरी आई त हे वेठो आहे। ॾींहुं गुज़रियो, 2 ॾींहं गुज़रिया, उहो बादशाह जे उन दरवाज़े ते अॻियां वेही रहियो। इश्क ऐं मुश्क लिकंदो न आहे। हिन जी ख़बर वञी माण्हुनि में मशहूरु थी त अदम फ़क़ीर इहो बादशाह जी शहज़ादी ते आशिक़ थी पियो आहे। हलंदे हलंदे इहा ख़बर महल ताईं वई, बादशाह जे दरबार ताईं पहुती। बादशाह चयो त वठी अचो फ़क़ीर खे। वठी आया। छो वेठो आहीं? चईसीं तुंहिंजी जेका धीउ आहे न, इहा मूंखे वणी वई आहे, इन सां निकाह कंदुसि। चरिया पेनू माण्हू तूं वरी मुंहिंजी धीउ सां निकाह कंदे? चई मुंहिंजी दिलि चवे थी त मां इन सां निकाह कंदुसि। बादशाह चयो वज़ीरनि खे त ॾियो ख़बर हिनखे कहिड़ी सज़ा ॾियूं। हिकिड़े वज़ीर चयोसीं हिनखे जेरे ई पंहिंजो दीवार में चुनाई करे उन में बंदि करे छॾियोसि। हिकिड़े चयो त हिनखे मारे गभा गभा करे हिन जो ॿूटी ॿूटी करे जबलनि ते उछलाए छॾियो। हिकिड़े चयो त हिनखे पंहिंजी दरिया में उछलायोसि ॿुॾी मरी वञे। हिकिड़े चयो त माड़ी तो मथां ओ हीअं हेठि उछलायोसि त उते ख़तमु थी वञे। हर कंहिं पंहिंजी पंहिंजी सलाह पे ॾिनी। वॾो वज़ीर चुप कयूं वेठो। बादशाह जो वॾा वज़ीर तूं ॻाल्हाई कोन थो, हिनखे कहिड़ी सज़ा ॾियूं? चईसीं हाणे तूं मुस्लमान आहीं, हे बि मुस्लमान आहे, हिनखे बेगुनाह मारींदे अलाह वटि ॾोह थींदो। हिनखे अहिड़ो को कमु ॾस जेको न को कमु करे सघे, न को वरी मोटी अचे। चई पोइ कहिड़ो कमु ॾसियांसि? चई हिनखे मोती ॾेखार, सचा मोती। चईसि अहिड़ा मोती हिकिड़ो ॿ खणी आ त पोइ तोखे शहज़ादी जो निकाह कंदुसि। ही पेनू माण्हू, भिखारी माण्हू, बीख वठण वारो, हाणे इहो मोती बादशाही त हिनखे मिलंदा कोन, न को वरी मोटी ईंदो, न को वरी तो ते बार ई थींदो। वाह जी ॻाल्हि कई रही। बादशाह हिनखे चयो त नौकर खे चई मोती खणी आ, मोती खणी ॾेखारियईंसि।
अदम जी साईं, हे मोती ॾिसीं थो, अहिड़ो मोती तूं खणी आ त पोइ तोसां मां पंहिंजी धीउ परणाईंदुसि। चई वाइदो? चई हा वाइदो। चई भला हाणे इहे मोती मिलंदा किथे? चई इहे मोती हूंदा आहिनि समुंड जे तरे में, समुंड जे तरे में सिपूं हूंदियूं आहिनि, उन सिपुनि में इहे मोती बंदि हूंदा आहिनि। हिन चयो मां कोशिशि कयां थो, मूंखे इहा शहज़ादी परणजणी आहे, हिन सां शादी करणी आहे। पोइ आयो समुंड जे किनारे ते, हीअं कंहिंजो मिटी जो ॻंढो ॾिनई, पोइ किस्तो हुउसि न कशकोल जंहिंसां पिनंदो हो, उन कशकोल सां हीअं पाणी पलटणु लॻो। वरी उहो भरिजी वञे त वरी उहो ॿनो वॾो करे ठाहे, वरी पाणी पलटे। को माण्हू अचे लंघनि, अदम छा थो करीं? चई हे समुंड खे हेॾे उथलाईंदुसि, तरो ज़ाहिर थींदो, पोइ तूं कढंदुसि सिपूं, उन मज़ा पंहिंजो मोती कढंदुसि, पोइ शहज़ादी सां शादी कंदुसि। हर को खिले पियो, चरिया भेणा नादान, हाणे हे तुंहिंजो बनो इहो तूं समुंड खे पलटाईंदे? हर को मज़ाक पियो करे। चई हिम्मत मर्दा मदद ख़ुदा, हिम्मत मर्दा मदद ख़ुदा। ईअं बीठो पलटे, वरी उहो ॻंढो भरिजी वञे त वरी उनखे ॻंढो मज़बूत करे वरी पलटे। हिकिड़ो ॾींहुं, ॿ ॾींहं, 3 ॾींहं गुज़री विया, राति ॾींहुं हिन कम सां लॻो पियो हुजे। हिन जी हिम्मत खे, हिन जे इस्तक़ामत खे, इस्तक़लाल खे अलाह पे ॾिठो। हिम्मत जेका हूंदी आहे न, अलाह बि उनजो मददगार हूंदो आहे। रब्बुल आलमीन जल्ल शानो फ़रिश्ते खे हुकुम ॾिनो त समुंड जे तरे मां वीर कढ, जेके सिपूं हीरनि मोतियुनि वारियूं आहिनि उहे ॿाहिरि कढ। हीअं जो वीर चढ़ी, समुंड जी वीर तव्हां ॾिठी आहे न, लहर, हीअं लहर जो मथे चढ़ी त ओ ईअं हली वई अॻिते, हिन जा बना सभु ड्रही विया, हलिया, पाणी अॻिते टपी वियो हलियो। पोइ जेॾी महिल पाणी हीअं वापसि पलटियो, लहर जो पाणी, त पोठे ते सिपूं ढेर पियूं हुजनि, खोलींदो वञे त उन मां मोती कढंदो वञे। उहो कशकोल जेको पिनण वारो हो न, जंहिंमें ॻभो न मिलंदो हुओसि, उहो सॼो मोतियुनि सां भरियईं। सॼो कशकोल मोतियुनि सां भरे ऐं 3 ॾींहं ते बादशाह वटि मोटी आयो। बादशाह चयो त कीअं आयो ही? चईसीं मां पंहिंजो मोती खणी आयो आहियां। चई हेतिरा मोती हे 3 ॾींहंनि में? चई हा साईं, तव्हां वाइदो कयो, अल करीम इज़ा वअद वफ़ा, करीम उहा जेको वाइदो कंदो आहे त पाड़ींदो आहे। तव्हां मूंसां दरबार में वाइदो कयो हो त अहिड़ा 2-3 मोती आणींदे तोखे ॾींदुसि, हे त मां किस्तो भरे आयो। वज़ीर खे चईड़े हे कहिड़ी सलाह ॾिनई? चईसी अॻे हुयो पेनू, हाणे हिन वटि एतिरा हीरा मोती, हिन जो हे ख़ुदि तो वांगुरु तवंगर बादशाह हुआ। हाणे जे हिनखे तूं पंहिंजो वाइदो पाड़े धीउ परणाईंदे त हर्ज कोन्हे को, ही ख़ुदि तवंगर आहे। अबा वाइदे मुताबिक़ उहा शहज़ादी हुनखे परणाए ॾिस। हा, इहा आहे हिम्मत। हिम्मत सां जॾहिं इंसानु बीहे थो न, त अलाह उन सां मददगार थी पवे थो। इन अल्लाह ला युग़य्यिरु मा बिक़ौमिन हत्ता युग़य्यिरू मा बिअन्फुसिहिम। अलाह ताला कंहिं क़ौम जी हालत न बदिलींदो आहे जेसीं ताईं उहा क़ौम पाण पंहिंजी हालत न बदिलाईंदी। अलाह बि तेसीं मदद न कंदो जेसीं पाण पंहिंजे हिम्मत सां उथी खड़ो न थींदो। सम्झो था? ओ साईं जन फरमाए त हिकिड़ा 2 माण्हू हुजनि, ॿेर जो वणु हुजे, ॿेर जे वण जे हेठों सुता पिया हुजनि, त हीअं हवा जो लॻी त हिकिड़ो ॿेर किरियो हिन जे हिते छाती ते अचे पियो, सीने ते ॿेर पियो। चए पियो भाउ आहे को अलाह जो बानो, को सवाबु खटंदो, हे ॿेर खणी मुंहिंजे वात में विझे, को अजुर खटे, को हे ॿेर मूंखे खाराए। हाणे इहो वॾे सॾु पियो चए भाउ आहे को अलाह जो बानो, आहे को सवाबु खटण वारो।
मूंखे ॿेर खणी, हाणे हिते पियो आहे खणी पाण न पियो खाए, सुस्त माण्हू चए पियो त ॿियो को मूंखे इहो ॿेर खणी वात में विझे। हिकिड़ो माण्हू आयो, उन चयो त भला ॿेर खारायांसि, त ॿियो वरी जेको सुतल हो उहो पियो चए न खाराइजांइसि, कल्ह मुंहिंजे मथां कुतो पेशाब पियो करे त इहो हकल ई न पियो ॾिएसि। हिकिड़ा ॿ सुस्त हुया, रस्ते ते सुता पिया, त टांगे वारो लंघियो, टांगे वारे वटि लठड़ी हूंदी आहे सन्ही, पोइ वरी हिनखे हणंदो आहे फीफे खे न, त ठड़ 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 आवाज़ु थींदो आहे, हीअं खड़खड़ कयईं, माना उथो उथो रस्ते तां। हिकिड़ो पियो चए त हे सुस्त आहे कोन उथंदो, बाक़ी मूंखे टंग खां गेले रस्ते खां हटाए छॾ। हे सुस्त आहे, हे कोन उथंदो, मूंखे टंग खां वठी हटाए छॾ। हाणे अहिड़ा माण्हू जेके हूंदा न सुस्त पिया हूंदा, उहो रोज़ ज़ाल बि पादर हणंदसि, पीउ बि कावड़ बुस, पुट बि कावड़ बस। भई सुस्त माण्हू वेठो आहे, घबराहट थी थिए, मूंखे हे कमु पंहिंजो कमु, अड़े बाबा कम ते वञ, हे धंधो कर, चई मां नथो वञी सघां, घर में वेठा आहिनि थिया, पीउ जे मथां बार, घर जे भातियुनि जे मथां बार। त अहिड़ा सुस्त माण्हू जेके आहिनि न, उहे ज़िंदगी जी बाज़ी हाराए वेंदा आहिनि, उहे कॾहिं बि कामयाब न थींदा आहिनि कंहिं बि कम में, पोइ दीनी हुजे या दुनियावी, इहे माण्हू कॾहिं बि कामयाब न थींदा। कामयाब उहे थींदा अथव जेके हिम्मत वारा हूंदा आहिनि। दीन जे कम में बि हिम्मत थी खपे, दुनिया जे कम में बि हिम्मत थी खपे। हज़रत साईं जन फरमाईंदा हुआ, क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना, मोहम्मद अली जिन्ना जेको असांजो बाबा ए क़ौम आहे, सन्हड़ो ॾिठो अथसि फोटू, सन्हड़ो थकल जहिड़ो हूंदो, सफ़ा सुकड़ो अहिड़ो, पर हिम्मत इन माण्हू जी पहाड़नि जेॾी हुई। ईअं तहरीक हलायईं, वठ सठ कयईं त मूंखे आज़ादु मुल्क खपे, पोइ भॼ डुक कयईं, पाण हुयो जिस्म में कमज़ोर नहीफ़, पर हुनजी हिम्मत अज़्म ऐं हौसलो एॾो वॾो हुयो, भॼी डुकी अंग्रेज़नि जहिड़े सरकश माण्हुनि खां बि नेठि पंहिंजो मुल्क आज़ादु करायईं, पाकिस्तान ठाही। सम्झो था, हिम्मत अहिड़ी शइ हूंदी आहे, जेको माण्हू हिम्मत वारो हूंदो आहे न, उहो अलाह खे वणंदो आहे, उहो माण्हुनि खे वणंदो आहे, उहो पंहिंजे ओड़े पाड़े खे, पंहिंजे घर वारनि खे, सभिनी खे पसंदि ईंदो आहे। पर जंहिंमें हिम्मत न हूंदी आहे, उहो हर कंहिंजे नज़रुनि में किरी पवंदो आहे। अलाह तबारक व तआला जल्ल शानहू हर इंसान जे अंदर में इहो जज़्बो रखियो आहे, पोइ के उन खे बेदार कंदा आहिनि, के बेदार न कंदा आहिनि। सम्झो था, अलाह ताला हर कंहिंखे हिम्मत ॾिनी आहे, ईअं न आहे त कंहिंखे मिली आहे कंहिंखे न मिली आहे, न, जज़्बो हर कंहिं वटि हूंदो आहे, पर को उन खे कम में आणे, को कम में न आणे। सम्झो था, हाणे मिसलन पंहिंजो असांखे अलाह ताला हलण जी कुवत ॾिनी आहे न, टंगूं ॾिनियूं आहिनि, हर कंहिंखे वटि टंगूं आहिनि। हिकिड़ो माण्हू वेही रहे, चए था पंहिंजो इहो मां हली नथो सघां, हितां उहो हिन रोड ताईं बि चए मूंखे स्कूटर ते खणी वञे। हाणे जे हले त ही चाहे वञी खुर्शीद ताईं पहुचे, वञी हैदराबाद कोटड़ी ताईं पहुचे, जे न हलंदो त वेठो हूंदो गाॾी जे इंतज़ार में, स्कूटर जे इंतज़ार में, पर जेको हलंदो, हलण जी कुवत त रब ॾिनी आहे न हर कंहिंखे, को इस्तेमालु करे को न करे। इन तरह सां हिम्मत जेका आहे उहा बि हर माण्हू में अलाह ताला रखाईंदो आहे। हा, पोइ कंहिंमें घटि हूंदी आहे, कंहिंमें वधीक हूंदी आहे, पर हूंदी ज़रूरु आहे, पोइ को उनखे इस्तेमालु करे, को इस्तेमालु न करे। बुज़ुर्गनि फरमाया त अल हिम्मत इस्मुल आज़म, हिम्मत जेका आहे उहा इस्म आज़म आहे। इस्म आज़म जंहिंखे मिली वञे न, ईअं दुआ घुरे इस्म आज़म जे वसीले सां, जीअं चवंदो तीअं थी पवंदो। त जंहिंमें हिम्मत आहे उहो उनखे ॼण इस्म आज़म आहे, उनजो को बि कमु रुकबो न, रहंदो न। हिम्मत कंदो त अलाह साईं जल्ल शान उनखे ज़रूरु सोभ ॾींदो, ज़रूरु उनखे कामयाबी ॾींदो।
मां वियुसि शाम मुल्क में, इराक शाम वियुसि। पोइ हाणे हिते असां सॼो ॾींहुं वेठा आहियूं पंहिंजो थधी छांव में, न हलणो आहे न को पंधु करणो आहे। उते वियासीं, हिकिड़ो जबल आहे अरबईन जबल आहे, जंहिंजी चोटी जबल जी ते हिकिड़ो गार आहे, जंहिंजे लाइ चवणु आहे त हिते 40 अबदाल हिते गॾु थींदा आहिनि। अरबईन लफ़्ज़ जी माना आहे 40। इन जबल जो नालो ई 40 अबदालनि जे निस्बत सां पियल आहे, जबल अरबईन, जिते 40 अबदाल गॾु थींदा आहिनि। सो असां सां गॾु 40 माण्हू हुया। पोइ जबल मथे हुजे, पोइ मूं चयो यार हाणे चढ़णो आहे हेॾे। फ़क़ीरनि चयोसीं तव्हां इहे जबल ते कीअं चढ़ंदो, तव्हां कॾहिं चढ़िया ई कोन। हिमत कंदासीं अलाह ॾींदो तौफ़ीक़। पोइ चढ़ी पियासीं। पोइ के अध ते रुकिजी विया, के कुझु हली रुकिजी विया। अॻिते जबल वरी चाढ़ी वर वकड़। हिकिड़नि चयोसीं असांजो दिमाग़ थो चकराइजे, असां न चढ़ंदासीं। के अध में रहिजी विया। के मूं चयो बाबा असांखे चढ़णो आहे, उते पहुचंदासीं। हिमत करे चढ़ियुसि, नेठि चढ़ी वञी माशाअल्लाह चोटी ते पहुतुसि। पोइ फ़क़ीर पिया चवनि तव्हां कीअं चढ़ियो? मुंहिंजो भला मां माण्हू न आहियां छा? अलासी मूंखे टंगूं ॾिनियूं आहिनि। दीदी तव्हां कॾहिं हलिया ई कोन, कॾहिं हेॾे चाढ़ियूं चढ़ियूं कोन, असांखे हैरत आहे तव्हां कीअं चढ़ी? मुंहिंजो हिमत मूं वटि आहे अल्हम्दुलिल्लाह, चढ़ी वियुसि। सम्झो था? जेके न चढ़ना हुयासीं वेही रहियासीं, हिन असांजा गोॾा कमु नथा कनि। मूं चयो गोॾनि में ताक़त आहे, पर तव्हां में हिमत हुजे। हिमत न आहे त उहो 5 विखूं न हली सघंदो। जे हिमत आहे त जबल ते बि चढ़ी वेंदो। सम्झो था? तव्हां पंहिंजे दीनी कम हुजनि या दुनियावी कम हुजनि, उनमें हिमत सां कमु कंदा कयो। जॾहिं बि अज़्म कयो न त हाणे हे मूंखे कमु करिणो आहे, बसि संदरो ॿधी निकिरी पओ, इनशा अल्लाह ताला तव्हां सोभारा थींदा। कॾहिं बि रब तव्हांजी हिमत खे रायगान न विञाईंदो। सम्झो था? हिकिड़ो माण्हू असांजो बाबा साईं जो फ़क़ीर हुयो, उन खे चए शौक़ु थियो त मां 100 एकड़ ज़मीन जा धारियां, 100 एकड़ ज़मींदार सॼा 100 एकड़। हाणे उन वटि हिकिड़ो बि एकड़ कोन हुजे। पोइ साईं उन कोशिशि करणु शुरू कई। पोइ को पियो चए बाबा तूं ग़रीब माण्हू, तूं 100 एकड़ किथां कंदे? चई बाबा मां कंदुसि, 100 एकड़ ज़मीनदार मां थींदुसि। पोइ ईअं कईसीं, 2 एकड़ वठी वरी उहे खपाए, वरी उन में 5 रुपया मिलनिसि, वरी उन मां वरी ॿी ज़मीन वठे, वरी उहे खपाए, ईअं वारा फेरी कंदे कंदे आख़िर 100 एकड़ कयईं। कंहिं माण्हू खे यकीन न पियो अचे त कोई 100 एकड़नि जो मालिक थी सघे थो। थी वियो। सम्झो था न? जेकॾहिं दुनियावी कम में बि इंसानु हिमत कंदो त पंहिंजे मंज़िल ते पहुचंदो, दीनी कम में बि हिमत कंदो त मंज़िल ते पहुचंदो। पर जे हिमत न आहे त न दुनिया जो कमु करे सघंदो, न दीन जो कमु करे सघंदो। बसि वरी उहो साॻियो जुमिलो चवां थो त जंहिंमें हिमत आहे उहो हीरो आहे, जंहिंमें हिमत न आहे उहो ज़ीरो आहे। अलाह ताला जल शानो शरह सां सभिनी खे हिमत नसीब फरमाए, दुनिया जे कमनि में, दीन जे कमनि में हिमत वारो बणाए।